वसे तो राम मंदिर में वसे वसे। कोई प्रीतम तह के फसे फसे कोई प्रीतम तह के फसे फसे। कोई प्रीतम तह के फसे फसे कोई प्रीतम तह के फसे फसे। तो राम अंदर में वसे वसे तो राम मंदिर में वसे वसे। सब के हृदय में हरिया है सब के हृदय में हरिया है। सब के हृदय में हरिया है सब के हृदय में हरिया है। मूढ़ दिसेना जाति पाए मूढ़ दिसेना जाति पाए। मूढ़ दिसेना जाति पाए मूढ़ दिसेना जाति पाए। हरिजन दिसी तो हसे हसे हरिजन दिसी तो हसे हसे। हरिजन दिसी तो हसे हसे हरिजन दिसी तो हसे हसे। तो राम अंदर में वसे वसे राम मंदिर में वसे वसे। प्रेम सां चओ श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी। परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम श्री राम सचपच में परमात्मा हर कंहिंजे मन में आहे। किथे बि केरु उनखे ॾिसे ईअं ॾिसण में ईंदो न आहे। भगवान आहे सभिनी जॻहियुनि ते घट घट में हरजू बसे संतन कयो पुकार। संतन ऊंचे स्वर में इहा ॻाल्हि चई आहे त भगवान हर जॻह ते आहे पर ॾिसण में छो कोन थो अचे। ऐं हिते साईं लिखनि था असांजे मन में बि भगवान आहे उनखे ई कोन था ॾिसूं। त जेका शइ पंहिंजे घर में हुजे ऐं पाण खे पहचान न हुजे सुञाणप न हुजे पई घर में आहे। मां चयो भई हिकिड़ी शइ आहे कॿट मां हीअ कढी अचु त हुनखे शइ जी ख़बर ई कान्हे सम्झे ई कोन भई कहिड़ी शइ आहे। चवां भई ॻाढ़े रंग वारी इहा शइ खणी ॻाढ़ो रंग ई कंहिंखे ख़बर न हुजे। मां चयोमांसि भई फलाणी भई पलंग टोल खणी अचु। पलंग टोल छा थींदो आहे उन कॾहिं ॾिठो ई कान्हे। पलंग टोल छा थींदो आहे इहो उन ॾिठो ई कोन्हे। कॿट में पियो साम्हूं आहे चवां खणी ॾे त खणी न ॾींदो। या मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई त हिकु दफ़े कंहिं प्रेमीअ खे असांजे दरबार जो प्रेमी जो छोकिरो हो उनखे धकु लॻो त खून वयुसि। माण्हू खे लॻी वेंदो आहे त लॻुसि त मां चयो भई अंदरां वञी पटी खणी अचु कंहिंखे चयमि कंहिंखे जेके पाण में ॿई प्रेमी हुआ ॿई हिक ॿिए सां पर कॾहिं कंहिं सां दिलि लॻंदी आहे त उन लाइ चयोमांसि वञी पटी कढी अचु ऐं हिन खोखे में पई अथई हिन जॻह ते पई अथई खणी अचु। वियो जी पटी आहे कान पई अथई वरी वियो
वरी बि चई न कोन्हे। मूं चयो खोखे में ॾिठई फलाणी जॻह ते कार्टून में हिते पई न आहे? चई न कान्हे। अगरि मां उथी वियुसि या उनखे चयोमांसि भई कार्टून खणी अचु, उहो कार्टून खणी आयो, उन मां ईअं कढी मथां पटी पई पटी कढी करे उनखे ॾिनमि, चयोमांसि हीअ छा आहे? चई पर मूंखे नज़र कोन आई। छो कोन उनखे नज़र आई? ख़्यालु कोन्हे। छो न नज़र आई? उनखे पटी, हुनखे ईअं कोन भई हिनखे धकु लॻो आहे हिनखे पटी मां न कयां, भले खून वहे, छाकाणि दवा लॻी वई त खून त बंदि थी वेंदो, पर पटी ॿधी छॾिबी आहे। पटी खणी न आयो, 2 दफ़ा वियो खणी न आयो। छो न खणी आयो? उन खोखे में ई पई हुई। बराबरि मुंहिंजे बराबरि जो चयोमांसि त हीअ छा आहे? पटी कीअं निकिरी आई? चई ॿी कढी ॾेखार त 10 रुपया ॾे। मुंहिंजो ॿी छा हिकु हिकु जेका हुई सा त न कढी न, ॿी वरी छा 10 पटियूं हुजनि छा? तोखे त हिकु ई चई, मां तोखे ॿ त कोन चयूं। वीचार करण जी ॻाल्हि आहे त शइ ॾे असांजो ध्यानु न आहे त बि न मिलंदी, शइ जी ॼाण न आहे त बि न मिलंदी। अञा बि हिकिड़ी ॻाल्हि थी सघे थी, ऊंदाहि हुजे ॾाढी, चवां थी इहा शइ खणी अचु, हथु हणंदो त भले पासे में पइजे, हथु हुते न लॻे त ॾिसण में न अचे त ऊंदाहि माना तमामु घणी ऊंदाहि हुजे, कंहिंखे गुग चवंदा आहियूं, तमामु घणी घाटी, घाटो अंधेरो, गहरो अंधेरो, तॾहिं बि ॾिसण में न ईंदो। किथे हुजे न हुजे, असांजे लाइ इहे 3 ॻाल्हियूं आहिनि। परमात्मा असांजे मन में आहे, इहा हिकिड़ी ॻाल्हि पकी आहे, 1% न 100% पकी आहे। केरु हिनखे न चए, पर असांखे हिकु त परमात्मा जी पहचान कान्हे। अलाए कहिड़ो परमात्मा आहे, वेठो मुंहिंजे भरिसां ई आहे। 2 हिकिड़ा प्रेमी हुआ, हिकिड़ो मुंहिंजे नाले जो भाई हो, हिकिड़ो वरी ॿिए जो नालो सुंदरदास नालो हुउसि। त 2 पाण वेठा, त मूं चयो 2 हिक ॿिए खे सुञाणो? चई न। मूं चयो हिन नाले जी तो चिठी लिखी फलाणे खे? चई हा। मूं चयो उहो ही अथई। मूं चयो तोखे हीअ चिठी आई? चई ही अथई। त ॿिन्ही खे 2 वेठा गॾु हुआ, पर हिक ॿिए खे सुञाणंदा न, हिक ॿिए में हुननि जी पहचान कान हुई। ऐं मूंखे बि ख़बर हुई हिक ॿिए खे सुञाणनि कोन। थींदो न कंहिं ॻाल्हि खे केरु कीअं खिटको कंदो आहे, पर उहो तरीक़ा हर कंहिं ॻाल्हि जा पंहिंजा हूंदा आहिनि। पर मूंखे ॼाण हुई, तॾहिं मां ॿिन्ही खे चयुमि भई 2 हिक ॿिए खे सुञाणो न। पोइ वरी नाला ॿुधायोमांनि। मूं चयो हीअ फलाणो अथई, हीअ फलाणो अथई, फलाणे शहर जो आहे, फलाणे शहर जो आहे, हिन हीअ तोखे चिठी आई, हिन तोखे हीअ चिठी लिखी, हीअ ॻाल्हि आहे पाण में जेका। चई हाणे सुञाण। किथे परमात्मा सां असांजी पहचान कान्हे, इन करे परमात्मा वेठो बि आहे असां सां गॾु, पर सुञाणूं नथा, त कॾहिं दर्शन थियो कोन्हे परमात्मा जो। ॿी बि ॻाल्हि थी सघे थी, असांजे मन में ऊंदहि एतिरी आहे, अज्ञान एतिरो आहे, ऊंदहि आहे, अहिड़ी ऊंदहि आहे तमामु घाटी, जो कुझु बि मन में आहे, गुण आहिनि असांखे ॾिसण में कोन था अचनि, विकार ॾिसण में अचनि था, पर गुण ॾिसण में नथा अचनि। शांती आहे त हर कंहिंजे मन में आहे, ॿाहिरि किथे न मिलंदी आहे। सील आहे, सबुर आहे, संतोष आहे, प्रेम आहे, सिक आहे, एकता आहे, नम्रता आहे, सभु असांजे मन में आहिनि, पर मन में अहिड़ी ऊंदहि आहे जो गुण असांखे उहे ॾिसण में ई नथा अचनि। प्रेम सां चओ श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। मन में ऊंदहि आहे। ऐं टी ॻाल्हि कहिड़ी ॿुधाई? त पहचान भॻवान सां कोन्हे। हा, भॻवान सां पहचान कान्हे, ॼाण कोन्हे, ऐं ऊंदहि आहे। या वरी असांजो ख़्यालु आहे न, उहो अलाए कहिड़े पासे पियो घुमे। वेठा हिते आहियूं, पर ख़्यालु केॾी महिल किथे आहे, केॾी महिल किथे आहे। ऐं जिते बि हुजे, भले तव्हांजो सत्संग में ख़्यालु हुजे, पर लॻभॻि अंदर में परमात्मा वेठो आहे, उन ॾे आहे की न आहे? अंदर में परमात्मा वेठो आहे, पर उन ॾे असांजो ख़्यालु कोन्हे। अंदर में गंगा वहे पई, उनखे असां ॾिसूं कोन था। अंदर में चिंतामणी आहे, पर असांखे ख़बर न आहे, उन ॾे ख़्यालु आहे ई कान। मिसाल, प्रेम सां चओ श्री राम,
सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी। आऊं वियुसि बाज़ार में मूंखे काई शइ वणी, मां चयो जेकर हीअ वठां, मां चयो पैसा त खयां ई कान, हाणे वञा पहिरीं पैसा खणी अचां, पोइ दुकानदार खां शइ वठां, पैसा बि ॾियां, बिना पैसे थोरी मिलंदी काई शइ। आयुसि घर में आयुमि त मां चयो भई पैसा कढियमि, खीसे में विझां त खीसे में अॻे 500 जो नोट पियो हो, खपंदा 200 रुपया हा। शइ सम्झो जेतिरी बि आहे, मिसाल आहे, खीसे में 500 जो नोट पियो हो त ओॾी महिल मूंखे उते ई जे ॾिसां त कुझु पंधु बची पए हा, जेको घर में अची करे 100-200 खयां पियो त 500 त खीसे में अॻे ई पिया आहिनि, पर मूंखे छा आहे उन पासे ख़्यालु हो ई कोन मुंहिंजे खीसे में बि कोई पैसा पिया आहिनि या न पिया आहिनि। त मुंहिंजे हृदय में बि लाल आहे कि न आहे, परमात्मा आहे कि न आहे, गंगा वहे पई कि न आहे, चिंतामणी आहे कि न आहे, मुंहिंजे मन में सभु आहे, पर मुंहिंजो ख़्यालु उन पासे आहे कोन, मुंहिंजो ख़्यालु आहे अणहूंद जे पासे। न संत ॿुधाईंदा आहिनि हिकिड़ो गिलास अधु पाणीअ जो भरियल आहे त कंहिंजी विर्ती हूंदी आहे अधु भरियल आहे, कंहिंजी विर्ती हूंदी आहे अधु ख़ाली आहे, जंहिंजे पासे जंहिंजे मन में ख़्यालु आहे अधु ख़ाली आहे, उनखे सॼो ई ख़ाली न आहे, हेतिरो ख़ाली आहे, हिन मां छा थींदो। हिकिड़े खे ॾिनोसीं रुपयो मिसाल या 100 रुपया, त चई त 1 से मेरा 100 जो नोट, 1 से मेरा क्या होगा, घणा नोट खपई। भाई हिकिड़े खे हिकिड़ो नोट ॾिनोसीं, सम्झो 5 जो 10 जो 50 जो 100 जो 500 जो 1000 जो, ते 1 से मेरा क्या होगा, त ॿियो नोट ॾियूंसि या। हाली तोखे घुर्ज घणी आहे, ऐं घुर्ज तोखे 5 रुपए जी आहे, 1000 जो नोट ॾियूं था, अञा बि तुंहिंजो कमु नथो हले। असांजो ख़्यालु कुझु अहिड़े पासे आहे, ख़ालीअ ते सभु ख़ाली थो नज़र अचे। ऐं जंहिंजो वरी भरियल आहे, चई यार अधु गिलास पाणी भरियल आहे, मूंखे पीअणो त हिकिड़ो ई ढुक आहे, अञा हेॾो सारो पियो आहे, अधु गिलास आउं पी सघंदुमि छा। मूंखे गिलास हिकिड़ो वॾो ॾेई आहे, 1 लीटर जो यको गिलास वठी आयो, त मुने लीटर वारो त अॻे ई मूं वटि हो। मां चयो यार मूंखे एॾो त अॻे गिलास आहे, चई पोइ पीजो न, मां चयो पी सघंदुमि भरियल, त वरी अधु करे ॾियनि भई लस्सी, हाणे अधु पी सघिबो छा, अधु लीटर खीरु केरु पीए। मिसाल त असांजी दृष्टि केतिरी आहे, ख़ालीअ जे पासे आहे त सॼो ई ख़ाली थो नज़र अचे, त एतिरे मां छा थींदो। अञा हुजे हिकिड़ो ॿार हो रोटी पियो खाए, त माण्स खे चई चांवर ॾे थालीअ में, पर थाली मुंहिंजी थाली हुअसि, त माण्स हिकु चमिचो भरे केवी भरे चांवर हुनखे ॾिनई, जॾहिं खाइणु वेठो त ॾिठई त चई न या ॿिया बि ॾे, चई इहे त खा, चई न पहिरीं थाली भरे ॾे पोइ खाईंदुमि। अड़ी पियो खाई, अड़े भाई तूं खाई कोन सघंदे थाली भरियल, कीअं खाईंदे। आख़िर न मञी ॿार माण्हू थाली भरे ॾे, 2 गिर खाधे वापसि थाली, पर हुनखे पहिरीं थाली भरियल खपे। हिकिड़ो छोकिरो हो त हुनखे रोटी पियो खाए, थोरो पेट में सूरु होसि, कंहिं संत सां गॾु हो त गुरूअ चयसि त पेट में सूरु अथई, थोरो खाइजा, चई हा, वरी पपीतो आयो, चई पपीतो आयो आहे, ही पपीतो खा, पेट में सूरु अथई न, इहे चांवर न खा, पपीतो खा। त हुनखे पपीते जा 2-4 दाणा, नंढो ॿार हो, चई न न हिनखे गुरू थो चए, हिनखे ॿिया बि ॾियोसि, हिनखे पेट में सूरु आहे। चई हा हा इहो मूंखे ॾे हिते रख, ऐं खां त मूंखे पेट में सूरु आहे। पपीते जी थाली भरियल खाई वेंदो, पपीतो वढियल हुजे पीस, थाली भरे ॾियोसि, पेट में सूरु अथसि, डर भाई, 2 पीस मस खाधई वरी खाधई कोन। घण ॾिसी वरी माण्हूअ जो पेट ईअं ई भरिजी वेंदो आहे, माण्हूअ जी बुख हबछ कॾहिं लहंदी न आहे। त असांजे मन में कहिड़ी ॻाल्हि आहे, कदाचित इहे 3 ॻाल्हियूं आहिनि, अंधेरो बि आहे, ॼाण बि कान्हे, ऐं ख़्यालु बि उन पासे आहे कोन। परमात्मा त आहे, इनखे न चई सघिबो, उहो न मतां भई कंहिंजे दिलि में भॻवानु आहे की अलाए न आहे, ईअं चवां, तव्हां ॿुधायो भई आउं चवां त मुंहिंजे मन में अलाए भॻवानु आहे अलाए न आहे, ईअं चवां। तव्हांजे मन में कंहिंजे बि मन में भॻवानु थोरी देरि लाइ घुमणु वियो हुजे, जीअं तव्हां कोन भई पंहिंजे ख़्याल सां तव्हांजो ख़्यालु घुमणु वेंदो आहे त भॻवानु बि ॿाहिरि घुमणु निकिरी वञे, तव्हांजे मन मां निकिरी वियो हुजे, ईअं थींदो आहे कॾहिं।
अरे भाई वो तो 24 कलाक होते ही वेठो केॾा वेंदो ही ना है, हर जगह पे मौजूद है। मेरा नाम है महमूद, खाता रहता हूँ अमरूद, पीता रहता हूँ पानी, रहता हर जगह मौजूद। सभिनी हंधि मौजूद है परमात्मा। उन परमात्मा जे नाला घणई आहिनि, पर हिकिड़ो नालो हुनजो नालो हक़ बि आहे। छा नालो अथसि? हक़ माना अधिकार न, हक़ माना सच्चाई थींदी आहे। जेतिरी वरी उर्दूअ में बि मानाऊं हिकु अखर जूं खोड़ थींदियूं आहिनि। हक़ माना हक़ीक़त चओ, सच्चाई चओ, सत्य चओ। सत्य माना परमात्मा चओ, भॻवानु आहे। त भॻवान जो नालो हिकिड़ो हक़ आहे। छा नालो आहे? उहो सभिनी हंधि मौजूदु आहे। कॾहिं मौजूदु हुजे कॾहिं न हुजे, ईअं न आहे, सदाई मौजूदु आहे। हाणे चई ॿुधायो, हक़ मौजूद, सदा मौजूद, सदा मौजूद, सदा मौजूद। छा चए? हक़ मौजूद माना परमात्मा हर जगह ते आहे। कॾहिं सदा मौजूद, सदा मौजूद, सदा मौजूद। परमात्मा हर जगह ते आहे, पर कोई प्रेमी तंहिंखे पसे पसे, कोई उनखे ॾिसे ॾिसे, कोई न ॾिसे त न ॾिसे। छा कयूं? इहा ॾुखी ॻाल्हि थी पवंदी आहे। परमात्मा न, जेका परमात्मा आहे तव्हांजे मन में मौज बि आहे, ऐं उहा मौज बि तव्हांजे मन में हमेशह आहे, पर कोई अंदरि ख़्यालु रखी ॾिसे त सही न। 271 में आहे, सची मौज अंदर 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 में आहे। ॾिसे मुंह मढ़ीअ को पाए, ॾिसे मुंह मड़ीअ को पाए, ॾिसे मुंह मढ़ीअ को पाए, ॾिसे मुंह मढ़ीअ को पाए, ॾिसे मुंह मड़ीअ को पाए, ॾिसे मुंह मड़ीअ को पाए, मुंह मढ़ीअ को पाए। सची मौज अंदर में आहे, जिन पाण में पाती झाती, जिन पाण में पाती जाती, जिन पाण में झाती पाती, जिन पाण में जाती पाती, जिन अलख कयो इस बाती, तिन अलख कयो इस बाती, जिन अलख कयो इस बाती, तिन अलख कयो इस बाती, कहे रमज़ में रूह रिलाए, कहे रमज़ में रूह रिलाए। सची मौज अंदर में आहे, सची मौज अंदर में आहे, करे तन मन जो कुर्बानी, करे तन मन जो कुर्बानी, बस फिर जी सो पेशानी, बस फिर जी सो पेशानी, हित कायर जो कम नाए, हित कायर जो कम नाहे। सची मौज, सची मौज अंदर में आहे। सची मौज अंदर में आहे, कंहिंखे मिलंदी मौज? जेको कोई आहे नायम आत्मा बलहीने न लभ्यो। जेको बलहीन आहे उनखे कोई आत्म तत्व मिली वञे या कमज़ोर खे त भॼा निकिर ॿाहिरि भॼाए कढोसि। पर जेको अड़ी बीहे त उनखे ई मिलंदो, जेको अड़ंदो ई न त उनखे मिलंदो वरी किथां? रहणो आहे, पर कीअं रहणो आहे? ऐं विस हरिद्वार में प्रेम सां चओ श्री राम, श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। सतनाम साखी। संत भी आया, केतिरा वेठा हा, वरी ॿिया बि संत आया। पोइ हिकिड़े संत ॿिए खां पुछो कि सभई अची विया हो? ईअं पुछे, या भई सभई गॾिजी आया आहियो? कि न किस्तुनि में आया आहियूं। ॿोली संतनि जी पंहिंजी, माना भई के कीअं के कीअं के, कॾहिं के अॻियां के पोयां के, हिन गाॾीअ में को हिन गाॾीअ में, ईअं माना किस्तुनि में आया आहियूं, अॻियां पोयां आया आहियूं, ईअं खणी सम्झो। चई हिते रहंदा हो? चई हिते रही उहो सघंदो आहे, या अची बि सम्झो उहो ई सघंदो आहे। रहण जी ॻाल्हि आहे, रही केरु सघंदो आहे हरिद्वार में भाई? या पाण मरी अचे या मन खे मारे अचे।
हरिद्वार में केरु रही सघे? मरी वञे तव्हांजूं हाठियूं वञनि, उहे वापसि न ईंदियूं आहिनि, ईंदियूं आहिनि हा न, उहे त उते ई रहंदियूं, कॾहिं चिंता ॿिन्ता उनखे न थींदी आहे। गंगा में जेतिरो वक़्तु हूंदी ओतिरो देरि ओतिरो वक़्तु आहे सुर्ग में हूंदा, उहे वापसि ईंदियूं न आहिनि, मरी वेंदियूं आहिनि। इन करे या तव्हां वरी पंहिंजे मन खे मारे ऐं पोइ वञो हरिद्वार में त रही सघंदा, ऐं जे मन खे जीअरो खणी वञो, मन सां गॾु हिकिड़ो मन जो वरी हेतिरो हलो उहो बि खणी वञो, हरिद्वार में वेठो गंगा ने टुॿी पियो वञे, घिंटी पई वञे, हलो हिकिड़ो प्रेमी हो हुते कन्याकुमारी, सुबुह जा 4:30 थिया, फ़ोन कयईं, चई साईं सतनाम साखी, मुंहिंजो सतनाम साखी, चई त छोलियुनि जो आवाज़ु ॿुधो, फ़ोन चालू करे रखी, स्पीकर चालू करे रखी, उते छोलियूं तिखियूं लॻंदियूं आहिनि कन्याकुमारीअ में, स्वामी विवेकानंद जेका उहा मूर्ति उहो लिखियलु आहे, जेको ठहियलु आहे समुंड जे विच में, ठगा छोलियूं होसि ताईं मथे ईंदी आहे आवाज़, चई छोलियुनि जो आवाज़ु ॿुधो पिया। हरिद्वार में बि मन पाण सां गॾु खणी न रही सघंदो, उनखे भॼणो ई पवंदो। हरिद्वार में रहे त मन खे मारे वञे त पोइ वञी त भॻवान बि कंहिंखे मिलंदो आहे, उहो साईं लिखंदा, हित बे जो बेसर थी हित ईंदो, 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 सो मस्त मौज में थींदो, सो मस्त मौज में थींदो, सब लोक लजाऊं लाहे, सब लोक लजाऊं लाहे, मौज अंदर में आहे, सच्ची मौज अंदर में आहे, मौज अंदर में आहे, पर सिर लाए अचे के रहते, जे सिर रखी ईंदो माना अपमान करे ईंदो, हऊं मां रखी ईंदो, उनखे भॻवान बि न मिलंदो। भॻवान शाह साहिब वेठा, मुरीद पिया चवनि, महाराज तुंहिंजो बि मथो ख़राबु थियो आहे, हिन हिंदुअ खे अॻियां थो विहारी, चई बाबा इहो मूंखे सुवालनि जा जवाब ॾींदो आहे, चई असां बि ॾींदासूं न, इन में छा आहे, असांखे बि ईंदा आहिनि, कोई ख़ाली इनखे थोरी ईंदा आहिनि। चई ठीकु आहे, मूंखे भॻवान जो दरवाज़ो ॾिसणो आहे। छा ॾिसणो आहे? भॻवान जो दरवाज़ो ॾिसणो आहे, किथे आहे, केतिरो आहे, केरु ॿुधाए? हू ॿुधाइनि पिया, भई ओभर जो पासो की न ओलह जो पासो, उत्तर ॾखण जो पासो, हे सॼो आसमान भॻवान ईअं मथे रहंदो आहे, सॼो मथे कीअं वञिबो हेॾो सारो? चई हाणे ठीकु आहे, हुन खां बि अचे त पुछूं। आयो मदन महतो, चई मेहता साहिबु, चई हुकुम। मेहता माना उहो खाते ठाहिण वारो न, उन मदन महतो सरनेम ई हूंदसि। चई साईं कृपा करे ॿुधायो भॻवान जो दर कहिड़ो आहे, किथे आहे, कीअं आहे? चई ॿुधायांव की ॾेखारियांव? चई बाबा तव्हांजी मर्ज़ी कहिड़ी आहे, ॾिसणो अथव की ॿुधणो ई अथव? सभई मुरीद अची ॾिसूं न यार, ॿुधण में त कहिड़ी। चई ठीकु आहे, त शाह साहिबु हेॾे आसन ते वेठो हो, छा कयईं, झुकी पियो, किरी पियो, ऐं उन आसन हेठां, चई साईं हिन जे हेठां, ऐं संतनि जे चरण में त भॻवानु रहंदो ई यार, जंहिंखे सम्झ में अचे, हर कंहिंखे सम्झ में बत्ती ॿरंदी आहे, कंहिंजी न ॿरे। चई ॾिठव तव्हां पिया चओ हेॾो वॾो पास भॻवान जो आहे, भॻवान जो दर आहे निमिरता वारो, नीवो दर अथई, नाम जो कंधु ढारे हल, अञा हेठि कर, अञा हेठि कर, माना अपमान जेतिरो छॾे सघी, माना जे अपमान जी सम्झो मूंखे सम्झणु न ईंदो आहे, सम्झो भई 100% थींदा हुजे त हुन में 1% वरी 1% जो बि 100%, उहो 100% 100 हिसो, छा चइबो आहे, 100 हिसो या 0.01, एतिरो बि कंहिंखे अपमान हुजे। हाणे तव्हां खां सुवाल थो पुछां, सम्झो कंहिंखे 0.01, 100% त न, 1% बि न, 1% जो बि 100 हिसो कंहिंखे अपमान हुजे, ऐं भॻवानु हुनखे मिलंदो की न मिलंदो ॿुधायो? हां तव्हां ई फ़ैसिलो था कयो, तव्हां छा कया? इहा ॻाल्हि सची आहे। एतिरो बि अपमान, छा अपमान तर बि न हुजे, माना राईअ जेतिरो बि न हुजे, जेतिरो छा हुजे ई न, निल बटा निल,
सफ़ा न हुजे उनखे भॻवानु मिली सघंदो आहे। इहो परमात्मा जो दर आहे। त जेको बेसर थी हिते ईंदो सिर लाहे फिटी करे अचे सिर रखे ई न, उनखे सो मस्तु मौज में थींदो। सभु लोक लॼाऊं लाइ दुनिया जो सॼो लाइ पछाड़ियो साईं लिखनि था माण्हूअ खे भॻवानु मिलियो, उहा मौज बि मिली, आनंद में मिलियो, पर कीअं मिलियो उहो ॿुधाइनि था। कहे टेऊं थिया मत वाला, कहे टेऊं थिया मत वाला, कहे टेऊं थिया मत वाला, पी मौज बहर जा प्याला, 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 तन मन जो भास भुलाए, तन मन जो पास बुलाए। तन मन जो जेसि ताईं असांखे तन जो भास आहे, तन आहे या मन आहे त भॻवानु न मिलंदो। तन बि न हुजे मन बि न हुजे विद्या मुक्त, पोइ मुक्त थी वेंदो हली, उनखे परमात्मा मिली सघंदो। भर्तृ चयो भाई भॼन कंदे कंदे मुंहिंजे बदन ते मिटी ॼमी वञे, एतिरा ॾींहं त वेहणो ई पवंदो तॾहिं मिटी ॼमंदी न। वरी कोई हरण हुजे कोई पशु हुजे, पर सिंग वारो पशु, हिरण खे वरी 12 सिंग वॾा सिंग थींदा आहिनि ऐं खौरा थींदा आहिनि, की उन सिंग में उनखे खारस थिए ऐं उहो सिंग वरी मुंहिंजे पुठीअ सां रगड़े। खारस लाइ कोन बिस सां खणबो आहे, त तव्हांखे त भई खणणो हुजे त ईअं खणणो पए हथ, पसुनि खे हथ कान थींदा आहिनि, त उहो वरी भई ईअं अहिड़ी भित हुजे उन सां ईअं घसाए, त ॿियो न मुंहिंजे पुठीअ सां घसाए, पुठीअ सां घसाए ऐं घसाईंदे मूंखे थोरो छिलको लही वञे, थोरो खून बि निकिरे। ईअं न भई घसाए त पूरो ई घसाए न, थोरो रत जी ज़री रहड़ ॿाहिरूं ॿ टे अची वञनि, थोरो खून वणे ऐं उनखे थधि हवा लॻे त उहो जेको आहे थधि आहे न कोसी हवा लॻे त जीअं हुन में जलन गर्मी पैदा थिए, पर मूंखे पतो न पए छा चए एतिरो शरीर जो भास भुलाए। साईं टेऊंराम साईं तन बदन खां बेसुध बणजी राणल राम रिझायो, तन बदन खां बेसुध बणजी राणल राम रिझायो, कबरन जे पूरन में वेही जोगीअ जोग कमायो। वाह वाह शाबाश। कबर जे पूरन में वेही जोगीअ जोग कमायो, कीअं साईं संदो सुमरन वियो करे, साईं संदो सुमरन वियो करे, सफल कीअं सफल मनुष्य जीवन वियो करे, कीअं सफल मनुष्य जीवन वियो करे, स्वामी टेऊंराम भजन वियो करे, स्वामी टेऊंराम भजन वियो करे, सफल मनुष्य जीवन वियो करे, कीअं सफल मनुष्य